अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इवनिंग स्पेशल सां गॾु आउं तव्हांजी पंहिंजी मेज़बान ऐनी मस्तूई। नाज़रीन, असांजो ख़ूबसूरत प्रोग्राम इवनिंग स्पेशल तव्हांजे पंहिंजे चैनल मेरान टीवी ते नशर थींदो आहे हर अंगारो ऐं अरबा शाम जो 4 खां 6 बजे ताईं। असांजे प्रोग्राम में अॼु जा जेके महिमान आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ था रखनि। ॿिनि अलॻि नसलुनि सां हुनजो वास्तो आहे, मुख़्तलिफ़ कारोबार बि कनि था, मुख़्तलिफ़ हुननि जे मथां ज़िम्मेवारियूं बि आहिनि। सभ खां पहिरीं भली कार चवंदी हलां ईरज ज़हरा के जेका शागिर्द आहे फाइनल ईयर MBBS जी, ऐं ॿियो असां सां गॾु आहे ग़ुलाम अली सुमरो जेको कारीगर आहे अजरक जो। अजरक सिंध जी सक़ाफ़त आहे ऐं असां सभिनीनि जी शान बि आहे। अजरक जो तमामु ख़ासि कम ई कनि था ऐं अवां सभिनि खां पहिरीं अवां ॿिन्हिनि खे भली कार चवंदी हलां तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम जा महिमान थियो। थैंक यू सो मच। ईरज, आउं चाहींदसि त अवां पंहिंजे कुझु तारुफ़ व्यूवर सां पाण करायो। अच्छा, मां इहो चवणु चाहींदमि की मुंहिंजो नालो त सभिनी खे जीअं ख़बर आहे, मुंहिंजो नालो ईरज ज़हरा आहे। मां अंडर ग्रेजुएट MBBS स्टूडेंट आहियां फाइनल ईयर जी। इन जे अलावा मां पोइट्री कंदी आहियां ऐं जेको आहे नेटवर्क मार्केटिंग बिज़नेस कंदी आहियां ऐं सोशल एक्टिविस्ट आहियां ऐं फ़िलहालु चाइल्ड अब्यूज़ ते वर्क पई कयां। तमामु माशाल्लाह, एतिरा घणा तव्हांजे अंदरि मुख़्तलिफ़ शोबा शामिल आहिनि, इन कीअं? एक्चुअली मूंखे हमेशह इहो हो कि मां हर शइ खे सिखां, एक्सपीरियंस कयां, छो कि ज़िंदगी में हर तरह जी फील्ड्स आहिनि। केरु कंहिं में एक्सपर्ट आहे, केरु कंहिं में एक्सपर्ट आहे। मां एक्सप्लोर करणु पियो चाहियो कि मुंहिंजी जाइ कहिड़ी आहे, हुन में मुंहिंजो नुक़्ताए नज़र, मुंहिंजो नुक़्ताए अलिफ़ छा आहे हुन में। त उन जे करे मां जेको आहे लर्निंग ऐं एक्सपीरियंस करणु पियो चाहियो हर शइ खे, जंहिंजे करे मां हर शइ ट्राए कई। बट पोइट्री इज़ अ गिफ्टेड थिंग। बिल्कुलु, ये अञा घणी गुफ़्तगू मां सां गॾु करणी, पर असां सां गॾु जेको ॿियो आहे ग़ुलाम अली सुमरो साहिबु, उन्हनि खां बि मां पुछंदी हलां अवां असां सां गॾु जेको महिमान आहियो त आउं इहो पुछण थी चाहियां अवां अजरक जे कम में कीअं आहियो? असांजो ही जेको अजरक जो कमु आहे सो अबनि ॾाॾनि खां पियो अचे। असांजा नाना ऐं मामा वारा बि कमु कंदा आहिनि ऐं असांजा बाबा वारा ऐं ॾाॾा वारा बि कमु पर पुश्तुनि खां पियो अचे। उन सां गॾोगॾु असां अजरक जा 8 दर्जे खां पोइ हिन कम में आयासीं। पोइ कुझु पढ़ियासीं बि। असल अवां किथे जा आहियो? असुल असीं मटियारी सिटीअ जा। पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते वियासीं, हुननि कुझु हुकूमतदारनि सभु खल ॾिना। पोइ हुते हिकिड़ी असांजी कॉलोनी ठहियलु आहे अर्ज़ीटन, पोइ उन में असां आहियूं। हुनरमंदनि जी कॉलोनी? हुनरमंदनि जी कॉलोनी, उन में अवां रहो था? अवांजे घर जा ॿिया भाती बि इहे कमु कनि था? हा, मुंहिंजा असांजे वाल साहिबु असीं नंढड़ा हुआसीं, पढ़ंदा पोइ हुआसीं, दीनी तइलीम पोइ स्कूल जी तइलीम पोइ उन सां गॾोगॾु ई शाम जो कमु बि कंदासीं पहिरीं। पोइ उन सां गॾोगॾु जीअं गॾु हली करे पोइ असीं सभु ख़ानदान थी वियासीं। हाणे आउं हिन कम खे हलायां थो, मुंहिंजा पुट हिन कम जा कारीगर पिया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी ड्यूटी सरकारी कंदा आहिनि। ही कारोबार आहे या अवांजो इश्क़ आहे? हीअ असीं हिनखे बाबा सम्झी कढियूं था ऐं हिन अजरक त असांखे अॼु हिते आंदो आहे ऐं हिन में असीं अॼु बि रोज़ी हलाल सम्झूं था ऐं मुतमइन पियूं दिली तरह। छा अजरक ते जेतिरो अवां कमु कयो था, महिनत कयो था, ओतिरो मुनाफ़ो मिले थो? अॼु जो जेको दौरु आहे उन में महांगायूं आहिनि। इहा त शइ जेका आहे उहे त रिक्वेस्ट करियूं था त इहे असांखे हुकूमत जो कुझु वज़ीफ़ा या असांखे मार्केटिंग जो सामान वग़ैरह जेको आहे सो ॾींहुं त इहो सुठो आहे। बाक़ी गुज़र अलाह से पूरी कंदो आहे, पर कोशिशि आहे त कमु पोइ सोन जो धंधो आहे। बिल्कुलु, ग़ुलाम अली सुमरो साहिबु पंहिंजी कचेरी त जारी आहे, पर ईरज खां पुछंदी हलां, माशाल्लाह यंग आहे। ऐं ईरज, अवां शाइरी कॾहिं खां शुरू कई? ॾाढो इंट्रस्टिंग क्वेश्चन आहे। शाइरी जेका आहे, मुंहिंजा अंकल हुया, उहे मूंखे छा कंदा कि 10 इयर्स या 12 इयर्स में मूंखे अलाह जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया, अलाह रसूल जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया। त मुंहिंजी पहिरीं शाइरी जेका आहे उन ई एज में मां कई। त उन खां पोइ मूंखे कोन ख़बर हुई कि मां अॻियां इहो करण वारी आहियां या न। पोइ आहिस्ता आहिस्ता मूंखे शाइरी अचणु शुरू थी वई, ज़हन में थॉट्स अचणु शुरू थी विया शाइरी जा। पोइ फाइनली मां थोरो लिखंदी रहियमि ऐं मूंखे काफ़ी साल थी विया मैं लिखिया। उन वक़्तु मुंहिंजी शाइरी बिल्कुलु एॾी रिफाइन कोन हूंदी, पर हाणे जेका आहे अल्हम्दुलिल्लाह मां महिनत कई हुन में थोरी सी, त हू उनजो आउटपुट मिलणु शुरू थियो। सो इट वॉज़ ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो। अच्छा ईरज, मेडिकल जी पढ़ाई तमामु घणो स्टूडेंट इहो फोकस घुरे थी, हिकिड़ो ध्यानु घुरे थी, पर अवांजा वरी ख़्यालात जेके आहिनि उहे शाइरीअ तरफ़ बि आहिनि, त पोइ कीअं अवां इहो ॾिनो? ॾिसो, शाइरी जेका आहे न उहो हिकिड़ी आहे कि तव्हांजी हिकिड़ी हॉबी आहे, हिकिड़ी शइ जेका तव्हांखे वणे थी। मेडिकल जेका आहे न मुंहिंजे पेरेंट्स जी विश हुई।
मुंहिंजे पेरेंट्स जी ख़्वाहिश हुई की मां MBBS कयां। मां फर्स्ट अटैम्प्ट कयो, मुंहिंजो क्लियर न थियो। उन साल मां हिकिड़े पूरे साल फिजियोथेरेपी में रहियमि। उन साल मूंखे जेके आहिनि पॉलिटिकल साइंसिस जा पेपर बि ॾियणा हुया, ऐं उन साल मुंहिंजो फिजियोथेरेपी जो बि पेपर हो, ऐं उन साल ई एंट्री टेस्ट बि हो। त इहे टे शयूं मैनेज कयूं। पोइ अलहमदुलिल्लाह MBBS में जॾहिं एडमिशन थियो त ख़बर पई MBBS जॾहिं वर्ड साइड ते वियमि न त ख़बर पई कि ही जेको असां किताबूं सम्झंदा हुआसीं, महिनत सम्झंदा हुआसीं, ही महिनत कोन्हे। जॾहिं वर्ड ते आयासीं त ख़बर पई कि ही त इबादत आहे। मतिलबु मां वेंदी हुयमि त मूंखे लॻंदो कि मां इबादत करण आई आहियां, इन जो अजर मूंखे मिलंदो। उहा मोटिवेशन मूंखे MBBS जी तरफ़ खणी। पर जेका पोइट्री आहे उहो इश्क़ हक़ीक़ी सां रिलेटेड आहे, त हू हिकिड़ी दिलि सां निकिरंदी आहे। मां जेको लिखंदी आहियां मूंखे न लॻंदो आहे मां लिखंदी आहियां, मूंखे अलाह जी तरफ़ां ईंदो आहे। मुंहिंजी का एतिरी औकात न आहे कि मां एतिरो सुठो लिखां। इहा ई बसि ॻाल्हि आहे, ऐं इहा ई मां मैनेज करे कंदी आहियां। अच्छा गुलाम अली जी साहब, साईं। अव्हां खां पुछंदी हलां, अव्हां ही कमु कॾहिं खां शुरू कयो, घणा साल थी विया आहिनि? मां तक़रीबन 13 सालनि जा हुआसीं त हिन कम में आया आहियूं, ऐं पोइ स्टेट बाय स्टेट कमु कंदा पिया आहियूं। छा अजरक खां अलावा को ॿियो बि कमु अव्हां कंदा आहियो? अजरक खां अलावा को बि कमु कोन कंदा आहियूं। उन में माना ही असांजूं पंहिंजा जिद्दतूं आहिनि। जीअं ही असां शुरूआत खां वठी आख़िर ताईं कमु खणी आया आहियूं। जीअं उन सां गॾु अजरक जा मरहला घणा मरहला आहिनि? आहिनि, उहे 16 मरहला आहिनि। 16 16 मरहला मरहला उहे ही आहिनि स्टेट बाय स्टेट। जो तमामु ख़ूबसूरत। हा, हीउ जेको आहे सो पहिरीं माना कपिड़ो मार्केट मां ईंदो आहे। माशाल्लाह, ठीकु वाइट आहे। हा, बिल्कुलु। हिन खे असां वरी इन कपिड़े खे खुंभ चाढ़ियो, अच्छा उनखे धुलाई कई, उहो अच्छा हिन स्टेज में आयो आहे। अच्छा अच्छा ठीकु आहे न। हाणे टियों जेको आहे सो हिन खे असां वरी तेल घाणे जो, उठ जो लेॾूं, सोडा खार सां मनी ठाहे 3 ॾींहंनि जो कमु हलायोसीं। उन खां पोइ इहो साॼ चइबो आहे, हीउ साॼ जी शिकिल ते पहुतो आहे। वरी हिनखे धुलाई कईसीं। उन खां पोइ हिन खे धुलाई करे असां हिनखे साकुण जो लह, साकुण आहे न, जी उहो जी लह जे वण जो साकुण ॿिज आहे, उहो पी हिनखे ॾिनोसीं। हिनखे चइबो आहे कसाई। ठीकु आहे। ज़बरदस्त। हाणे उन खां पोइ हिनखे असां वरी अॾे ते आहे प्रिंट कयो। प्रिंट करण खां पोइ हिनखे चइबो आहे छुर। बिल्कुलु। हिन जो ॿियो जेको प्रोसेस आहे सो हुन जो आहे कट। हाणे हुन जो खानो छॾियल हुओ भरियोसीं। बाक़ी जेको खानो छॾियल आहे सो हिन में खड़ में भरियोसीं। ज़बरदस्त। हाणे हू थी वियो इंडिको, ही थी वियो अलीजर, हू थी वियो जेको आहे सो हीरा कसियो। हाणे हीअ अजरक जेका आहे उनखे ॾिनोसीं पके करण लाइ अछियुनि जी कुन चवंदा आहियूं। हीअ कुन ॾियण खां पोइ बिलू थियो। हिनखे वरी विछर कईसीं। जीअं माण्हू घर में का शइ पचाईंदो आहे 2 कलाक छॾींदो आहे, उनखे चांवर भिॼाए छॾींदो आहे, हिन कपिड़े खे 2 कलाक पूरो पाणीअ में भिॼाए छॾींदा आहियूं। अच्छा। उन खां पोइ स्टेट बाय स्टेट धोईंदा आहियूं। पोइ हिन जो किरियानो फुटी ईंदो आहे, पोइ हिनखे असीं विछर चवंदा आहियूं। ज़बरदस्त। ठीकु आहे न। उन विछर करण खां पोइ हिनखे धुलाई करे हाणे असां अची भठीअ ते चाढ़ियो, जेको अलीजर आहे, साकुण ॿई ॾई हेठां पाए ॿारीसीं, मथां मज़दूर कमु कयो। उन करण खां पोइ हर जॻह ते पंहिंजी जॻह ते बीहंदी। छुर पंहिंजी जॻह ते, कट पंहिंजी जॻह ते, कुन पंहिंजी जॻह ते, ऐं ॻाढ़ो पंहिंजी जॻह ते। हाणे हिन खे उजागर करण लाइ हिन खे असां तपाई कई। वियासीं नहर ते, उते हिनखे पखिड़ियोसीं, सोडा खाराईसीं, छटूं हयूंसीं, जीअं मींहुं वसंदो आहे। पोइ फुआर हाणे हिनखे हिन जॻह ते आंदोसीं। पोइ जीअं सोनारो मीना कंदो आहे न, बिल्कुलु औज़ार खे, जीअं वाली आहे, मुंडी आहे, हार आहे, हिन जी मीना असां कई आहे। अच्छा। ठीकु आहे न। हर जॻह पंहिंजी जॻह ते भरे छॾीसीं। हाणे जेको बचियो आहे न इनखे आसमानी कलर ॾींदासीं, जेके असीं कुन चवंदा आहियूं। माशाल्लाह। हाणे कुन अचण खां पोइ हीअ हाणे अची वई कुन, हिनखे चइबो आहे तयारी। हिनखे तयारु कयोसीं, नहर ते वियासीं, हिन ते महिनत कईसीं, सभु शइ पंहिंजी जॻह ते रखीसीं। हिनखे मसालो अहिड़ो ॾिनो अथऊं पछाड़ में, जेका शइ जितां सां उते बि बीहंदी ऐं घसंदी बि कान, वञी फाटंदो, पर हीअ उते ई रहंदो। ऐं हीअ अजरक ककर वारी जेका माना मुंहनि जे दड़े में बि हिन जो आसार आयो आहे। मुंहनि जो 5000 साल पहिरीं हिन जो आसार उन में आयो आहे। हीअ उहो पोर आहे। तमामु ख़ूबसूरत। नाज़रीन, असांजी कचहरी गुलाम अली साहब सां बि जारी आहे, ईरज सां बि जारी आहे। हिकिड़ो ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ही ॾिसूं था। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा ईरज, अव्हां खां पुछंदी आहियां, अव्हां ऑनलाइन बि कोई बिज़नेस कयो था जंहिंजे बारे में अव्हां ॿुधायो? अव्हां इहो ॿुधायो त
उन बाबति ॿुधायो त उहा कंपनी कहिड़ो कमु करे थी? ॾिसो, मुंहिंजी कंपनी जो जेको नालो आहे अलायंस इन मोशन ग्लोबल आहे। अलायंस इन मोशन ग्लोबल फिलिपीन में स्टार्ट थी, डॉक्टर एट कैबिन टॉक खां स्टार्ट थी। पोइ इन जा ग्लोबल ऑफिसिस जेके आहिनि उहे दुनिया जे डिफरेंट कंट्रीज़ में जेके आहिनि ठाहिणु शुरू थिया। हिन में छा थींदो आहे कि कंपनी में नेटवर्क ठाहिणो पवंदो आहे। मतिलबु तव्हां पंहिंजो प्लान जेको आहे बेसिकली तव्हां जॾहिं जॉइन कंदा आहियो त उन में तव्हांखे 4 खां 5 शयूं मिलंदियूं आहिनि। तव्हां इन्वेस्ट त कंदा आहियो पर हू इन्वेस्टमेंट न हूंदी आहे, छोकी उनजे बदिले तव्हांखे प्रोडक्ट्स मिलंदा आहिनि जेके नेचर वेज ऑफ अमेरिका खां ठहियल हूंदा आहिनि। उहे प्रोडक्ट्स तव्हांखे मिलंदा आहिनि। उनजे अलावा तव्हांखे वर्चुअल अकाउंट मिलंदो आहे, उनजे अलावा तव्हांखे ट्रेनिंग मिलंदी आहे ऐं उनजे अलावा तव्हांखे सीनियर्स जी गाइडेंस मिलंदी आहे ऐं अगरि तव्हांखे अॻियां वर्क करण में प्रॉब्लम थी अचे त तव्हांखे उनमें हेल्प मिलंदी आहे। बेसिकली इन वर्चुअल अकाउंट सां तव्हां ॾिसी सघो था तव्हांजी डाउनलाइन में केरु केरु आहे ऐं पोइ तव्हांखे रुगो 2 जॉइनर्स जॉइन कराइणा हूंदा आहिनि। उन्हनि खे इहो सॼो प्लान ॿुधाए, उन्हनि खे इहो पैकेज सम्झाइणो हूंदो आहे। जॾहिं हू 2 जॉइन थींदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि बि पैसा ॾिना, हुननि बि शॉपिंग कई, त हुननि खे बि अॻियां कमु करणो हूंदो। पोइ जॾहिं हू कमु कंदा त हिन जी जेका आहे बोनसिस ठहंदा रहंदा आहिनि ऐं हिन खे हाइब्रिड मार्केटिंग प्लान चइबो आहे। त पोइ उन मां यूनी लेवल बोनस, स्टेयर स्टेप बोनस, इंसेंटिव्स, टूवर्स, ट्रैवलिंग एंड कैश प्राइज़िस ऐं जेका आहे पर पर्सन जॉइनिंग अर्निंग, त ही सभु हूंदो आहे। त असांजे में गोल्ड एग्जीक्यूटिव सर ज़ीशान आहिनि, सर ज़ीशान अफ़ज़ल, ऐं ही वर्क रियली हार्ड। त हाणे माशाल्लाह वॾी पोस्ट आहिनि। पंहिंजी कचहरी जारी आहे पर गुलाम अली सुमर साहिब खां पुछंदी हलां। अजरक बाबति ॾाढो हुननि कुझु ॿुधायो असांखे, पर आउं इहो थी पुछणु चाहियां जीअं पहिरीं बि ॻाल्हि कई हिनजी मार्केटिंग अव्हां कीअं था कयो? हीअ जेका अजरक जी मार्केटिंग थींदी आहे सा ईअं आहे त हीअ हिकिड़ी मार्केट जी शइ आहे। जीअं कपिड़ा वठूं था, बूट वठूं था, टोपी वठूं था, हीअ शादीअ जे टाइम ते या मईअ जे टाइम ते अजरक वठी वेंदी आहे दुकानदार खां। दुकानदार जी हीअ ज़रूरत आहे, आइटम आहे, जीअं हले थो उन सां गॾोगॾु वरी असीं हुनखे माल था ॾियूं ऐं कुझु माण्हू असां खां असांजे कारखाननि तां वठी वेंदा आहिनि। ऐं हीअ शइ अजरक का तव्हां खां मूंखां हुन खां न, हीअ पहिरीं खां कमु अचे पियो, आख़िर ताईं हलंदो। उन हवाले सां जेका अच्छा गुलाम अली सुमर साहिब, हिन जो जेको कपिड़ो आहे अजरक जो, हा, इहो अव्हां किथां वठंदा आहियो ऐं थान जी सूरत में वठो था या पीसिस जी? हा, माना हीअ कपिड़ो ईंदो आहे 40 मीटरनि जो। अच्छा। थान ईंदो आहे, उनखे 8 हिसनि में विराए 5 मीटरनि जो पीस ठाहे ॿ माना अजरक मिलाए उनखे जोड़ो चवंदा आहियूं। अच्छा। पोइ इहो कम में शुरू हलंदो। हीअ 40 नंगनि जो लाट ठहंदो आहे। पोइ उन खां पोइ स्टेट बाय स्टेट चुरक कई थी, धुलाई मां निकितो, प्रिंट में आयो, वरी रंगाई में वियो, वरी धुलाई ते वियो। अहिड़े तरीक़े सां अञा 16 स्टेज आहिनि। 16 स्टेज आहिनि। ऐं हीअ असां अजरक जेका आहे, हाणे हू त ब्लॉक प्रिंट जो कमु आहे, हिन कम खे असीं ख़ुदि वरी नए कम में खणी आया आहियूं। हीअ ॾिसो त माना जेको कमु आहे तजुर्बा बि कया आहिनि। हिनखे सेटिंग करे हाणे हीअ माना कॉपर आहे, बिल्कुलु बाक़ाइदे कॉपर थो लॻे, इहो माना तार आहे, पर असां हिनखे पंहिंजे मसाले जी दुनिया में आणे हिनखे कॉपर ऐं हीअ जेको ॿियो सिल्वर हणी महसूसु ईअं थो थिए। उहा जेका आहे सा हीअ फुली वारी थी हले। अच्छा। हीअ सदाबहार अजरक आहे। असांखे अबनि ॾाढनि पे हीअ सेखारी हुई ऐं बाक़ी स्टेट बाय स्टेट में अचूं पिया त हिन शइ खे छॾे नथा सघूं, छो जो अॻियां ग्राहक चाहे थो बाबा उहा फुरी वारी अजरक उन में जेका शइ आहे असां कॉपर वारो कमु असां हीअ ॿुधायो तव्हांखे। हीअ जेका शइ आहे असां ठाही आहे। ज़बरदस्त। ॿी सूरत यार त हीअ हिकिड़ी मीना जी। अच्छा, कामी सां गॾु ॿियो छा लॻल आहे जी? हिन में कामी सां गॾु हा, हिकिड़ो कॉपर लॻल आहे, ॿियो वरी हिन में सिल्वर लॻल आहे। अच्छा। सिल्वर ईअं महसूसु थो थिए जहिड़ी चांदी लॻल आहे। चांदी लॻल आहे, बिल्कुलु। ठीकु आहे न। हाणे इन में हीअ शइ बाज़ार में 50 माण्हू आहिनि, 500 माण्हू आहिनि, 1200 माण्हू हिन कम में आहिनि, पर हिन कम मां हर माण्हू न ॼाणंदो। इहो आहे कारीगिरी जो गुर। ऐं के ड्राइवर त सभु को आहे पर हलाए को थो सही। हीअ हिकिड़ी असां अजरक खे हिनखे काशीअ जी अजरक चवंदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत। उनखे असां हिन जॻह ते आंदो आहे जेका काशी अजरक बाक़ाइदे महसूसु थिए थो। आसमान जो नालो रखियो आहे, इन जी वजह इहा आहे त हिन में बिलूअ जो कमु आहे ऐं काशीअ में बिलूअ जो कमु हूंदो आहे। त हीउ जेको कमु आहे न हूअं त ॻाढ़े जो कमु आहे न, पर हिनखे असां काशीअ जो बिलू ॾेई हुनखे काशी अजरक बनाई आहे। हाणे मां बाक़ाइदे आबदा परवीन खे तव्हां ॾिसंदा हो या जीअं साईं अलर फ़कीर मरहूम हो, उन्हनि खे हीअ अजरक तव्हां कुलनि में ॾिठी ऐं हिन जो बि हर माण्हू कमु कोन थो ॼाणे। हिन में कुझु माण्हू जेके आहिनि से ऑलराउंडर आहिनि, के हिकिड़े हिसे में। अच्छा गुलाम अली सुमर साहिब, अजरकनि जे हवाले सां अञा असांजी कचहरी जारी आहे।
ऐं ईरज बि असां सां गॾु मौजूदु आहे, पर हिकिड़ो नगमे जो वक़्तु थियो आहे जेको मिली करे ही नगमो था ॾिसूं। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में जेके असांखे व्यूअर्स ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदी हलां त असां सां ईरज आहे जेका हिकु स्टूडेंट आहे ऐं गुलाम अली सुमरो साहिबु आहे जेको अजरक जो तमामु ख़ूबसूरत कारीगर आहे। अच्छा ईरज, अव्हां खां पुछंदी हलां त अव्हां जी इब्तिदाई तालीम किथे थी? नंढपिण बाबति कुझु ॿुधायो। जी, इब्तिदाई तालीम मुंहिंजी सेंट मैरीज़ कॉन्वेंट स्कूल में थी। उन खां पोइ 8th क्लास खां पोइ मां काउंटी कैम्ब्रिज में हली वियमि, सेंट मैरीज़ में, हैदराबाद में। जी हैदराबाद में। ऐं जेको आहे सेंट मैरीज़ में जेको आहे मूंखे डिसिप्लिन सेखारियो वियो ऐं काउंटी में मूंखे क्रिएटिविटी सेखारी वई। उन खां पोइ कॉलेज बि काउंटी मां ई कयो एंड उन खां पोइ एंट्री टेस्ट में हली वियमि पोइ मेडिकल फील्ड में। डॉक्टर थियण पे चाहियो अव्हां जा कुझु ॿियो दिलि में ख़्वाहिश हुई? मूंखे आर्ट्स ऐं क्रिएटिविटी ॾाढी पसंदि आहे, लेकिन डॉक्टर इज़ ऑल्सो लर्निंग। पर जॾहिं आर्ट्स में कहिड़ा कम जेके कहिड़ा आर्ट्स तव्हांखे पसंदि हुआ? जीअं मां पेंटिंग करे वठंदी आहियां ऐं थोरो मूंखे एडिटिंग ऐं लोगो डिज़ाइनिंग त हूअं ई मूंखे पसंदि आहे। इन जे अलावा मूंखे एक्टिंग ऐं थिएटर ॾाढो पसंदि आहे। अच्छा जी, एक्टिंग कई आहे कॾहिं? एक्टिंग एज सच लाइक स्किट यूनिवर्सिटी में स्किट्स में कई आहे एक्टिंग। ऐं जेको आहे असांजो 14 अगस्त इवेंट थियो यूनिवर्सिटी में, उनमें स्किट मां राइट कई त उहा स्किट प्लान कई ऐं ऑर्गेनाइज़ कई। हिन साल बि मां हिकिड़ो इवेंट ऑर्गेनाइज़ कयो पंहिंजी यूनिवर्सिटी में, होली फेस्टिवल हो त असां सभिनी फ्रेंड्स मिली करे ऑर्गेनाइज़। फैमिली में सपोर्ट मिले थी इन हवाले सां जी अबाउट दिस होली फेस्टिवल? मुंहिंजी फैमिली ब्रॉड माइंडेड आहे एंड उन्हनि खे इहो आहे की तव्हां पाण में प्यार मोहब्बत सां रहो। बिकॉज़ मां सम्झां थी की ईअं चवणु की ही माण्हू जेको आहे हिंदू आहे हिननि सां न वियो या हीअं आहे हीअं, मां नथी सम्झां ईअं हुजणु खपे। अगरि तव्हां जेतिरो तव्हां पोलाइट हुजो, असांजे नबी बि कॾहिं ईअं न कयो की बिल्कुलु। असांजे नबी ईसाई खे बि मस्जिद में घुराए दावत कई, त इहो त डिफरेंस हिकिड़ी शइ आहे। अच्छा ईरज, इहो कुझु ॿुधायो बेसिकली अव्हां आयो किथां जा? मुंहिंजी बर्थ हैदराबाद में थी आहे। मां जेका आहे बर्थ प्लेस हैदराबाद आहे, मुंहिंजो होम टाउन हैदराबाद आहे ऐं मां हैदराबाद जी आहियां। अच्छा, अव्हां जे जेके दोस्त आहिनि कुझु क्लास जा कहिड़ियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि ऐं किथां किथां तालुक़ रखंदड़ आहिनि या कहिड़े मज़हबनि सां उन्हनि जो वास्तो आहे? ॾाढो इंट्रस्टिंग क्वेश्चन आहे। जेका आहे केरु उमरकोट जो आहे, केरु थर पार्कर जो आहे ऐं एतिरा एरियास ॿुधण में आया। पहिरीं ख़बर बि कोन्हे की इहे बि जायूं एग्ज़िस्ट कंदियूं। त ईअं हुयो त पोइ जॾहिं हीअ सभु ख़बर पियो, पोइ वरी अलॻि अलॻि लैंग्वेजिस में ॻाल्हाईंदा। केरु ढाटकी में ॻाल्हाए थो, हाणे ढाटकी मूंखे सम्झ में न अचे, गूगल में सर्च कयां ढाटकी लिखियल ई नथी अचे किथे। कश्मीरीज़ आहिनि जेका इंडियन ऑक्यूपाइड कश्मीरी मां आहिनि, वरी उहे कश्मीरी में ॻाल्हाइनि त, ऐं श्रीलंकन्स आहिनि त उन्हनि सां वरी इंग्लिश में कम्युनिकेशन करणी पवंदी आहे। त एतिरे डिफरेंट टाइप्स जा माण्हू आहिनि त इंक्लूसिविटी आहे की मतिलबु असां ॿियनि खां कुझु न कुझु। अच्छा, अव्हांखे पाण खे केतिरियूं ॿोलियूं अचनि थियूं? मूंखे रुगो इंग्लिश अचे थी नॉर्मली एंड उर्दू एंड सिंधी। बाक़ी मूंखे अरबी ऐं फारसी जो शौक़ु आहे। शौक़ु आहे जी, माना सिखंदो ई आहे इंशाल्लाह ज़रूरु। अच्छा गुलाम अली सुमरो साहब, अव्हां अजरक बाबति ॿुधायो पिए कुझु? असुल में अजरक जो कमु जेको आहे न सो हिकिड़ो वॾो माप ऐं तोल जो कमु आहे। बिल्कुलु 40 किलोमीटर 40 मीटर पाणी डिज़ाइन आहे। हीअ डिज़ाइन इहो काशी वारो आहे, पर हिन में हिकिड़ी ॿी शइ आहे। उन में इहा शइ आहे त ॾिसो त हीअ माना जामेट्रीअ ते ठहियलु आहे। कुंडूं बि हिकु जहिड़ियूं, विच जा पोर बि हिकु एतिरा, उनजो कलर जो हिसाबु आहे। महसूसु ईअं थियो त काशीअ जी कसर आहे। बिल्कुलु हा, ऐं कपिड़े जी बि सिस्टम, क्वालिटी, हर शइ। त हाणे हीअ जेके कम आहिनि न से माना हीअ हिकिड़ा वॾा दिलि जे तवज जा कम आहिनि। जेके माण्हूअ में इश्क में गुम थी वेंदो आहे या कंहिं में का शइ ज़िम थी वेंदी आहे या हुन में सेव थी वेंदी आहे, पोइ ही सभु शयूं थींदियूं आहिनि। बिल्कुलु। ऐं उन सां गॾोगॾु जीअं हींअर नेचुरल लाइट जो दौरु आहे त उन में हीअ शइ हलायूं पिया। हाणे हीअ जेको कपिड़ो आहे हाणे आहे त नेचुरल आहे, पर असां हुनखे ब्लॉक ॿंधण जो ठाहियो आहे, बांधणे वारो, चुनरी वारो। हाणे उनखे माना हिकिड़ी शइ मां अजरक सॼो थी वञे। हाणे हीअ रंग थो थिए बाक़ाइदे, हुन में अलीजर थो वञे, हुन में मिलनि था। हीअ वॻो त आहे, हीअ लेडीज़ वॻो आहे बाक़ाइदे। हीअ हुनजी जेको आहे न हिकिड़े जो कोन्हे, न हिकिड़ो त रुगो नंग पकिड़ण में ॿियो माण्हू खपे, ऐं कॾहिं बि हिकिड़े हथ जी तारीख़ लॻंदी आहे। त अहिड़ी तरीक़े सां ही कमु हले थो। ऐं हीअ असांजे हिन अजरक जे कम में असां काइदे आज़म जी मज़ार ठाही आहे।
अच्छा सुमरो साहब, हिननि जी खपत केतिरी आहे, हिननि जी मार्केटिंग केतिरी आहे, हा। जेके वॻनि जी सूरत में अजरकूं ॾेखारियूं आहिनि? हा, हाणे हीउ जेको वॻनि हीउ जेके हिन जी मार्केट सुठी आहे तमामु। अच्छा। हिन वक़्तु पूरे वर्ल्ड में, माना ईअं न त पाकिस्तान, दुबई न आहे, वर्ल्ड में बाक़ाइदे ॿाहिरनि मुल्कनि मां असांखे कुझु माण्हू पोइ फ़ोन जे ज़रिए, मैसेज जे ज़रिए या अहिड़े तरीक़े छा सां ऑर्डर अवां ॿाहिरि ऑर्डर मोकिलियो था? अचे थो। हीअ असांजो जेको हीउ कमु आहे बाक़ाइदे, जीअं भाऊ आहिनि शकील साहब वारा आहिनि, सिटको वारा, इन्हनि जो बि असां सां हिन कम में काफ़ी जुस्तजू रहियो आहे। ईअं न त अॼु भला ईअं लॻा था अचनि पिया, चाहे निमाशुनि वग़ैरह में असांखे अच्छा, वठी वेंदा आहिनि। हैदराबाद में अजरक जी नुमाइश बि थिए थी कुझु ॾींहंनि हा खां हा, पोइ, उन छा में बि उनमें बि असां अवां हिसो वरितो आहे, उन में बि असां आहियूं, पर असां इहे अचूं पिया हिते इस्लामाबाद वग़ैरह किथे बि, पर तक़रीबन हिन अजरक असांखे पूरो बिल्कुलु। पाकिस्तान घुमायो आहे। अच्छा सुमरो साहब ऐं इरिज खे ॿुधाईंदी हलां त मिली करे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे जेको जी, ही ॾिसूं था। माशा। वेलकम बैक नाज़रीन, इवनिंग स्पेशल में। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदी हलां इरिज असां स्टूडेंट प्रोग्राम जी महिमान आहे ऐं ॿियो असां सां गॾु आहे गुलाम अली सुमरो, जेको अजरक जो ख़ूबसूरत कारीगर आहे। अच्छा इरिज, अव्हां असांखे ॿुधायो एडिटिंग जे बारे में, वीडियो एडिटर बि अव्हां आहियो, उन बाबति ॿुधायो त ही कमु अव्हां सिखियो या ईअं अव्हां माना हिकिड़ो वेठे वेठे सोच आई हुन में अव्हां सिखी वियो? एक्चुअली मूं वटि जेको लैपटॉप हूंदो हो उन में मूंखे हिकिड़ी दोस्त चयो कि यार मुंहिंजी फ्रेंड जी बर्थडे आहे त वीडियो एडिटिंग कयो, त मतिलबु वीडियो ठाहे ॾियो, त थोरी बहुत मूंखे उन वक़्तु नॉलेज थी वई वीडियो जी, काफ़ी साल पहिरीं। उन खां पोइ मां आहिस्ता आहिस्ता एनिमेशन्स ऐं जेको आहे वीडियो में ॾाढा डिफरेंट टाइप्स ट्राए कया। पोइ मां वाइट बोर्ड एनिमेशन खे बि थोरो लर्न कयो कि कीअं थींदो आहे, त ऐं मां हाणे हिकिड़ो जेको आहे न ट्यूटोरियल बि ठातो आहे पंहिंजी मेडिकल फील्ड जे हवाले सां, उनखे एनिमेट करे। त अञा हू एतिरो ग्रो कोन करायो आहे छो कि स्टडीज़ जे करे टाइम न मिलियो आहे, बट इहो आहे कि मां उनखे 90% लर्न करे चुकी आहियां, बट किथां सिखियो कोन। अच्छा, सिखियो कोन्हे? सिखियो कोन, पाण ई उनखे कयो। अच्छा, आईकी जेको कमु आहे उहो नौजवाननि खे केतिरो सिखणु खपे? कहिड़ो कमु? आईकी जो। आईकी जो कमु जेको अव्हां कमु कयो था, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो। ॾिसो, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी इम्पोर्टेंट आहे। छा आहे कि तव्हां जो जेको हींअर दौर आहे न, हू आहे ऑनलाइन बिज़नेस जो, ऑनलाइन सेलिंग जो। तव्हां हिकिड़ो लोगो बि सेल कयो था न, त अगरि तव्हांखे ख़बर आहे कि आउट ऑफ कंट्रीज़ में माण्हुनि खे टाइम न आहे, पैसा जाम आहिनि, बिल्कुलु, ऐं हुननि खे रखे मतिलबु हुननि खे खपे कमु, त मां हिन खे स्टडी कयो त मूंखे इहो ख़बर पई कि जेको आहे कि असां जेको हिते 2 मिंट में जेका शइ ठाहियूं था, हू हुन जा असांखे $5 ऐं $10 ताईं ॾियण लाइ तयारु आहिनि। त इहो मां सम्झां थी कि जेको आहे हाणे जेको स्कोप आहे उहो फ्रीलांसिंग जो आहे। मूंखे लॻे थो डॉक्टर्स एतिरो न अर्न कंदा जेतिरो फ्रीलांसर हिकिड़े ॾींहं में अर्न करे सघे थो पंहिंजी स्किल्स जे थ्रू। ऐं नेटवर्क मार्केटिंग बि, छोकी नेटवर्क मार्केटिंग हिकिड़ी पैसिव इनकम जनरेटर आहे, बाक़ी फ्रीलांसिंग में तव्हां एक्टिव इनकमली मतिलबु एक्टिवली इनकम जनरेट कंदा आहियो, छोकी तव्हां डेली पंहिंजी स्किल्स खे लॻाईंदा आहियो हुते, ऐं हुते केरु ख़रीदंदो आहे। अच्छा, अव्हां मेडिकल जे स्टूडेंट लाइ ट्यूटोरियल्स ठाहियो आहे, उन बाबति कुझु ॿुधायो? ट्यूटोरियल जेको हाणे अव्हां ॿुधायो पिए, मां ब्रेकियल प्लेक्सिस ते ठातो एनाटमी जे हवाले सां, ऐं हुन ट्यूटोरियल खे मूंखे काफ़ी टाइम लॻो। मां रमज़ाननि में काफ़ी साल पहिरीं ठातो, ऐं हुन में मां हफ़्तो वरितो हुनखे सम्झण लाइ, छोकी मां कंहिंखां लर्न करणु थोरो बसि आइडिया वठंदी आहियां, पोइ पाण ई कोशिशि कंदी आहियां, छोकी मां जेको शइ पाण ई सिखंदी आहियां मां विसरंदी कोन आहियां। छा आहे कि मूंखे ट्यूटोरियल मां 4th ईयर में हुयमि, ऐं हू जेको मां टॉपिक जेको सिलेक्ट कयो उहो 1st ईयर जो हो। इन जो रीज़न इहो आहे कि मां फिज़ियोथेरेपी पढ़ी हुई, ऐं हुन में उहो ई सब्जेक्ट एनाटमी हो, ऐं हू एनाटमी जी मुंहिंजी एतिरी ग्रिप हुई कि मां जॾहिं ॿी यूनिवर्सिटी में हली वियमि, मुंहिंजो मतिलबु 2nd अटैम्प्ट में MBBS में जॾहिं थी वियो, त हुते सभिनी उहा जेका एनाटमी आहे हू मूं वटि ई पढ़ी, त हू 1st ईयर जी एनाटमी मूंखे अञा ताईं यादि आहे। त मां मिलंदी हुयमि हर कंहिंसां, त मूंखे चवंदा कि यार तूं असांखे हीअ एनाटमी पढ़ाई, मूंखे यादि बि कोन हुई। त इहो मूंखे ॾाढो सुठो लॻो। पोइ मां हिन ते कोशिशि कयो कि मां कयां, बट इहो आहे कि स्टडीज़ आर मोर इम्पोर्टेंट देन दिस, त ईअं। अच्छा इरिज, हिकिड़े वक़्त में अव्हां घणा ई कम था कयो, जी, मूंखे समझ में नथो अचे आख़िर अव्हां जी ज़िंदगी जो टारगेट छा आहे, बणजण छा था चाहियो? मूंखे लॻे थो कि जेको मूंखां अल्लाह कराइणु चाहे थो, ऐं उहो ई हूंदो जेको मां करणु चाहियां थी, त मूंखे लॻे थो मां अॻियां वञी रिलीजियस साइड ते वेंदमि, छोकी मां ॾिठो आहे हिननि शयुनि में अचीवमेंट्स आहिनि, सक्सेस आहे, पर सुकून कोन्हे।
ऐं मुंहिंजी जेका पोइट्री आहे न हू उन सुकून खे डिफाइन कंदी आहे जेका इश्क हक़ीक़ी ते हूंदी आहे। त बहरहाल मां बसि हलां पई पंहिंजे फ्लो में फ़िलहालु, छो की हीअं यंग आहियां, बट मूंखे ख़बर आहे अॻियां वञी मूंखे मुंहिंजी जाइ ही आहे, मूंखे उहो ई करिणो आहे। सो मां आई वॉन्ट टू बी अ रिलीजियस स्कॉलर। त थोरो बैलेंस करणु ॾुखियो लॻंदो आहे, अलाह नाराज़ थी वेंदो। अच्छा गुलाम अली, अव्हां खां पुछंदी हलां, अव्हां ॻाल्हि ॿुधाई पे अजरक जे सफ़र जी। अजरक जे सफ़र में मुश्किलात बि आई हूंदी? सही बाक़ी ही जेको कमु आहे न, हिन कम खे उस बि खपे, हिन खे छांव बि खपे, हिन खे छबर बि खपे, हिन खे वारी बि खपे। ऐं हीअ असांखे दरिया ते बि वठी वञे थी। हीअ असांखे माना वरी पंहिंजे दुकान में कमु बि करियूं था चौधरी अंदरि। त अजरक में मुश्किलूं इहे आहिनि त हुकूमत जेका आहे न, या जेको कुझु जेका जंहिंजे हैंड ओवर आहे त उहो कुझु सहूलियतूं ॾे, से घटि आहिनि। उन हिसाब सां हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। न रॉ मटीरियल जेको आहे सो हाणे जीअं पोइ जीअं तेज़ थींदो थो वञे, बिल्कुलु। त हर माण्हूअ जो जेको गुज़र आहे न, उन में थोरो हू माना करे त पियो पर मायूस आहे। बिल्कुलु। नंबर टियों, गुलाम अली सुमरो साहब, अजरक जो जेको मटीरियल आहे उहो महांगो थींदो थो वञे, छो जो महांगाई अची वई आहे, ऐं इलेक्ट्रॉनिक जे मशीननि जे ज़रिए सस्ता अजरक अची विया आहिनि, जंहिंजी छाप जल्दी थी वञे, कमु जल्दी थी थो वञे। ऐं जेके हथ ते जेके अजरकूं ठहियल आहिनि उहे काफ़ी सारियूं महांगियूं थी वियूं आहिनि। पोइ छा था सम्झो, अव्हांखे मुश्किलातूं पेश अचनि थियूं, बाक़ाइदे पोइ मुश्किलातुनि खे कीअं था मुंहुं ॾियो? असुल मक़सदु इहा बाक़ाइदे जेका शइ 15% में हुई न, सो हाणे 4% में आहे। पर छा बि हुजे, हीअ जेका असुल शइ आहे न, 4 माण्हू न वठंदा, हिकिड़ो वठंदो। इहा शइ पुछा ॻाचा ॾिसी सम्झी ऐं हुनजो डिफरेंस महसूसु थींदो। हूअ करे हींअर ई हलंदो न त अछा कपिड़ा हुन ॻाढ़ा थी वेंदा। हीअ भले 5 साल कंदो तॾहिं पोइ कपिड़ा ई रहंदा, अजरक रहंदी। ऐं हीअ अजरक में जेका जिदत जी दुनिया, असांजो वाल साहब ग़रीब क़िस्म माण्हू असांखे पढ़ाई, वरी दीनी तइलीम ॾिनई, वरी असांखे हुनर ॾिनई, ऐं उन सां गॾु असां पंहिंजे हाल सारूं पंहिंजे बचनि खे हुनर बि ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह हुननि खे पढ़ायो। ऐं अॼु बि हू हिन कम जा ऑलराउंडर पिया। अव्हांजो औलाद बि हिन कम में आहे? न, उहे मुंहिंजा 2 पुट आहिनि, कम 2 ॼाणनि था, बाक़ाइदे ॾुखे में ॾुखिया कम करे वेंदा। पढ़िया आहिनि, पढ़ाई जॉब कनि था? जॉब कनि था। छा था कनि? हिकिड़ो टेलीकॉम में कई आहे डिग्री, ॿियो वरी ऑटोकेट में कई आहे, जो जेको आहे सो वरी आर्मी में आहे। अच्छा, पोइ छा हुनजी वजह इहा हुई जेको हिन जो त स्कोप नथो पिए? हा, न असुल मक़सदु इहो आहे त अॼु जो दौर सां गॾु हलणो थो पवे न। बिल्कुलु। छा कॾहिं अव्हां सां गॾु इहो कमु कनि था? हा, बाक़ाइदे हींअर बि कॾहिं छुटियुनि ते ईंदा आहिनि, या कोई अहिड़ो कोर्स कमु हूंदो आहे त आउं कोन कंदो या हू कंदा आहिनि, या हुननि खे डायरेक्शन ॾींदुसि, बाबा हीअं करियो, हीअ मसालो विझो, हीअं करियो। ऐं हू हिन कम जा मुंहिंजा शागिर्द ऑलराउंडर आहिनि। हुननि खे तालीम बि ॾियारी आहे, हुनर बि ॾिनो आहे। ऐं असांखे असांजे वाल साहब बि इहो कमु ॾिनो। अल्हम्दुलिल्लाह असांजो वाल साहब सिंध में न पर पाकिस्तान में नालो। ऐं असां नाज़रीन खे बि चवंदासीं त हीअ हिकु मिसाल आहे जिन पीउ पंहिंजे ॿारनि खे तालीम बि ॾिनी आहे ऐं विरसे जो कमु जेको हुननि जो आहे उहो बि हुननि ॾिनो आहे। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। हीउ ज़मानो अहिड़ो आहे जंहिंमें तालीम सां गॾु हुनर बि को ॾियणु लाज़मी आहे, छाकाणि त तालीम जे ज़रिए अगरि जॉब नथी मिले त को हुनर हुन वटि हुअणु लाज़मी आहे। असांजी कचहरी जारी आहे, पर ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ई ॾिसूं था। वेलकम बैक नाज़रीन, इवनिंग स्पेशल में असां सां गॾु महिमान आहे इरज ज़हरा ऐं गुलाम अली सुमरो साहब। अच्छा इरज, अव्हां मेडिकल बाबति ॿुधाई, मेडिकल जी पढ़ाई तमामु मुश्किल आहे, पोइ विरहायल ज़हन सां अव्हां कीअं त मुंहुं ॾियनि तालीम खे? मां ज़िंदगी में सिखियो आहे कि टाइम मैनेजमेंट जेका आहे न हू इम्पोर्टेंट आहे। अगर तव्हां हिकिड़ी खां वधीक शयूं एक्सपीरियंस करणु चाहियो था त टाइम मैनेजमेंट इम्पोर्टेंट आहे। सेंट मैरीज़ में जॾहिं मां पढ़ी हुयमि त मां ॾाढो लो स्टूडेंट हुयमि, ॾाढो वीक स्टूडेंट हुयमि। काउंटी में आयमि, मां थोरो उन में ग्रूम कयो ऐं थोरो ग्रो कयो। आहिस्ता आहिस्ता हिकिड़ो टाइम आयो जंहिंमें फियर्स ओवरकम थी विया ऐं मोटिवेशन स्टार्ट थी वई। ऐं मां हाणे लाइक माइक पकड़ंदी आहियां, कंहिंखे न आहे ख़बर की हीअ छोकिरी पोयां हिकिड़े टाइम में ॻाल्हाए न सघंदी, त इहा ॻाल्हि लिटरली कंहिंखे न आहे ख़बर। त इहा हिकिड़ी मतिलबु जर्नी आहे ऐं हिन स्कैटर्ड माइंड, मां इहो मञा थी कि माइंड स्कैटर्ड थींदो आहे, बट एट अ टाइम मां 1 शइ ई खणंदी आहियां। को ईअं न आहे कि मां हुन में बि हुजां या हुन में बि हुजां, मतिलबु हिकिड़ो कमु कयो उन खां पोइ आई विल मूव टू द नेक्स्ट, त ईअं आहे।
पर अंडर 19 क्रिकेट जेको मुंहिंजे लाइ थोरो टफ हो एन टाइम। अच्छा, शाइनेस खां कॉन्फिडेंट ताईं इहो जेको अव्हांजो जज़्बो इहो सफ़र आहे इहो कीअं थियो, उन कुझु ॿुधायो असांखे। मां पाण खे ॾाढो हुन बारे में चवंदी रहंदी हुयमि कि मूंखे हिते ॻाल्हाइणु खपे, बिकॉज़ मूं वटि थॉट्स त हुया बट हू कैपेबिलिटी जेका उहा ॻाल्हाइण जी आहे उन खां थोरो स्टार्टिंग में फियर हो, छो कि टीचर्स उन टाइम थोरा स्ट्रिक्ट हूंदा हुआ, थोरो सेंट मेरीज़ जो थोरो माहौल ॾाढो डिसिप्लिन वारो हूंदो हो, त असां जेको न ईअं हलंदा हुआसीं उन हिसाब सां। पर थोरो मां ईअं फील कयो कि आहिस्ता आहिस्ता हिकिड़ो मतिलबु प्लेटफॉर्म हुयो जिते असांखे ज़बरदस्ती खिचियो वेंदो कि बाबा न तव्हांखे ॻाल्हाइणो आहे। पोइ उन खां पोइ इहो थियो कि मुंहिंजी शाइनेस ओवरकम थी वई। शाइनेस त नथो चई सघिजे इन सेंस में, बसि इहो कि हिकिड़ी हिंड्रेंस हुई अंदरि खां कि शायदि मां सुठो न करे सघां। त इन शइ खे ओवरकम जॾहिं कयो त हाणे यूनिवर्सिटी में कंहिंखे न ख़बर कंहिंजी स्कूल लाइफ ईअं हुई, त इहो ॾाढो हू आहे फनी आहे। जॾहिं मां ॿुधाईंदी आहियां कि जेके दोस्त मुंहिंजा डिॾंदा आहिनि त उन्हनि खे मां ॿुधाईंदी आहियां कि मां तव्हां जहिड़ी हुयमि हिकिड़े अच्छा, टाइम। इरज कहिड़े कहिड़े कॉम्पिटिशन में अव्हां हिसो वरितो। मां स्किट असांजी जेका हुई कंबाइंड 2 स्किट कॉम्पिटिशन्स हुया, उन में मां हिसो वरितो हो ऐं उन में असांजी स्किट जेका आहे पाकिस्तान 14 अगस्त ते हुई, त उन में जेका स्किट राइटिंग मूं कई ऐं जेका आहे असांजी सॼी जेका टीम हुई उन गॾु वर्क कयो ऐं असां उन में प्राइज़ खटियो। इन जे अलावा मां स्पोर्ट्स में कॉलेज में जॾहिं हुयमि, हीअं असां बास्केटबॉल कॉम्पिटिशन विन कयो आहे, मतिलबु मूं ऐं मुंहिंजी टीम गॾु, मतिलबु असां बास्केटबॉल बि खेॾियो, छो कि असांजे यूनिवर्सिटी में जेको आहे गेम्स सभु थींदा आहिनि लॉन्ग टेनिस जे अलावा। त क्रिकेट में बि तक़रीबन असां रनर अप आयासीं ऐं जेको आहे इन्हनि सभिनी शयुनि में असां कंहिं में रनर अप कयईं, बास्केटबॉल में टॉप आयासीं ऐं बास्केटबॉल मां हाणे अञा ॾाढो सुठो खेॾंदी आहियां। कहिड़ियूं कहिड़ियूं रांदियूं अव्हां खेॾियूं आहिनि। मूंखे बास्केटबॉल, क्रिकेट त मां बचपन खां खेॾी आहे। बास्केटबॉल मां यूनिवर्सिटी लेवल ते अची खेॾी, छो कि हाइटेड आहियां त मुंहिंजो थ्रो सुठो आहे ऐं इन जे अलावा जेको आहे कॉम्पिटिशन बि हुते ॾाढो एक्साइटिंग मैचिस थींदा आहिनि हुते कि असां खेॾंदा आहियूं छोकिरियूं पाण में, फुटबॉल ऐं हर गेम हुते हूंदी आहे बाक़ी हा। अच्छा, ही माशाल्लाह अव्हांजी हाइट तमामु वॾी आहे जी, मतिलबु पोइ इन फ़ाइदो अव्हांखे ॾिनो आहे कॾहिं। हा माशाल्लाह फ़ाइदो ॾिनो आहे, कॾहिं नुक़सान कोन ॾिनो आहे, मूंखे त फ़ाइदो ई ॾिनो आहे, छो जो हा ॿियनि खे नुक़सान ॾिनो, मूंसां बीह न सघंदा आहिनि, चवंदा आहिनि डिगी ऐं हाणे छा कयूं तोसां बीह करे, त ईअं थींदो आहे। पर बहरहाल गेम्स में मूंखे फ़ाइदो मिलियो आहे, छो बॉल जल्दी हली वेंदी आहे आराम सां, त इहो आहे। अच्छा, गुलाम अली सुमरो साहब, अव्हां सां बि असांजी कचेरी जारी आहे, तव्हां पुछंदी हलां अव्हां जेका अजरक आहे घणे क़ीमत में अव्हां विकिरो था कयो हिकिड़ी अजरक। 2500 रुपया। 2500 रुपया अजरक। 2500 रुपया, इहे हाणे जा अघ हाणे जा अघ आहिनि। स्टेट बाय स्टेट इहा 3000 ते बि वेंदी, वरी 2500 ते बि वेंदी ऐं हिन जा अलॻि कम आहिनि। मिसाल ककर जी अजरक आहे, उनजो रेट अलॻि आहे, काशीअ जो अजरक जो अलॻि रेट आहे, नारे जी अजरक जो अलॻि रेट आहे, टेडी अजरक आहे उनजो अलॻि रेट आहे, वल वारी अजरक आहे उनजो अलॻि रेट आहे। हा, ऐं वरी ॿी हिकिड़ी कनी कट हूंदी आहे, उहा अजरक फुलीअ में हूंदी पर हुनजो कोड हूंदो आहे कनी कट वारी, वरी उनजो रेट अलॻि आहे। ऐं भिटशा में असां वटि जेको कम जो सुख जे लाइ हवाले सां धुलाई जो दुनिया ॾुखी आहे, माना उते को बि सुख कोन्हे। ऐं नंबर ॿियो रहियो त उते अञा बि को वॾो हिकिड़ो माना वर्कशॉप हुजे। कुझु माण्हू अहिड़ा ग़रीब आहिनि जेके पाण त कनि था पर उनजा ॿार घुमनि पिया, पर जे वर्कशॉप वॾो हूंदो न त हू 1300 रुपया मिसाल 10,000 रुपया 700 रुपया 600 रुपया 400 रुपया ॾियारी करे पियो न, त हुनखे 60 रुपया वज़ीफ़ो मिलंदो न रोज़ जो, त हू उन में अॻियां निकिरी वेंदो, कॾहिं हू 6000 ते बची वेंदो। बिल्कुलु। ऐं इहो माना जेको वर्कशॉप हिन वक़्तु माना पाकिस्तान न पर धरतीअ ते लतीफ़ सरकार जहिड़ो माना इहो नालो हर यूनिवर्सिटी ऐं हर तक़रीब में ऐं हर जॻह ते इहो मुशाइरे में बि ॻाल्हि अचे थी त साईं माना पहिरियों नंबर क़ुर जो हेॾा हिफ़िज़ तिलावत होॾां हुनजी माना हिकिड़ी थी अचे। अहिड़े शहर में जे हेतिरा कम आहिनि त ही ग़रीबनि जे लाइ अञा बि कमु। अच्छा, अजरक जी ॻाल्हि कंदा हलूं त जेको अजरक जो सामान आहे या विकामनि जो जेको स्टॉल लॻे थो, इहो किथे किथे लॻे थो? इहो हिते हैदराबाद में मेन आहे। अच्छा, सिरे घाट में आहे। अव्हां वटि पंहिंजा दुकान आहिनि? न, मटीरियल जो कोन्हे, मटीरियल जो सिर्फ़ु हिकिड़ी जॻह था थो मिले हैदराबाद मां, बाक़ी उते वठी स्टॉक करे रखूं था। अच्छा, जीअं मिसाल अहिड़े क़िस्म जो कमु आहे जेको स्टॉक करे रखूं था। तयार जेका अजरक अव्हां कयो त उहा किथे विकामजे थी? उहा हैदराबाद में थी खपे पाण वटि, अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद में न्यू किलात में
मार्केट आहे हिन जी। जेकॾहिं अगरि भिक्षा में को माण्हू वठणु चाहे हा, किथे त उते बि आहे, उते नंढा डिस्प्ले आहिनि बाक़ाइदे, उहे बि हलनि था ऐं उहे बि पंहिंजी उमेद सां रोज़ी सुठी करणु था वञनि। अच्छा। ऐं हीअ शइ माना हिन हुज़ूर जी दुआ आहे न, असांजो यकीन आहे असीं न हूंदासीं हीअ आबाद हूंदी। बिल्कुलु। उन अच्छा, हिसाब ॿाहिरां मुल्कनि मां केतिरा वटि ऑर्डर अचनि था? कंहिं दौर में 1998 में लंडन जी माई हुई, सूबा नेस्टर नालो हुओसि। अच्छा। हा, पोइ पूरी सिंध घुमी। टन्नू मोहम्मद ख़ान कमु थो थो हले, मटियारी शहर में कमु आहे, सहता शहर में कमु थो हले, भिटशा में हले थो कमु, हाला में हले थो, पर हू तक़रीबन हुन सर्च कई। असीं कम से कम 1200 माण्हू आहियूं अच्छा कमु करण वारा, पर अलाह जो शुक्र आहे उन में मूंखे माईअ कमु ॾिनो। अच्छा अच्छा। गुलाम अली सुमरो साहब, पंहिंजी कचहरी जारी आहे, इरिज ज़हरा सां बि जारी आहे, पर ही ख़ूबसूरत नगमो आहे जेको मिली करे ही ॾिसूं था। ओके। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा, इरिज ज़हरा, सोशल जेके अवां कम आहिनि, सोशल एक्टिविटी वारा, उहे कहिड़ा कहिड़ा कया आहिनि? जी, सोशल एक्टिविटी में चाइल्ड अब्यूज़ ते त रिसेंटली मां वर्क कयां पई, पर हाणे जून जुलाई अची वियो आहे, छोकी चाइल्ड अब्यूज़ ॾाढो सेंसिटिव टॉपिक आहे। अच्छा, उहो जो चाइल्ड अब्यूज़ जेको ॿुधायो, उहो कहिड़ो कमु आहे, जो तफ़सील सां ॿुधायो, छो जेके हिन वक़्तु असांखे व्यूअर्स जॉइन था कनि न, शायदि हिन कम बाबति हू नथा सम्झनि। जी जी, मां इन ॻाल्हि ते त मां पर्टिकुलरली इन करे ॻाल्हाइणु चाहींदमि ताकी सभु ॿुधनि, सभिनी खे हिन बारे में ख़बर पवे। छा आहे कि अॼुकल्ह सोसाइटी में हिनखे हिकिड़ो टैबू सम्झो थो वञे कि हीउ डिस्कस न कयो वञे। छा आहे कि जीअं बलोचिस्तान आहे ऐं इन एरियाज़ में इन जी अवेयरनेस नथी ॾेई वञे। जेको तव्हां इंसानु जेका आहे न बेस्ट जेको कमु करे सघे थो न, हू कंहिंखे इल्मु ॾियणु ऐं कंहिंखे आगाही ॾियणु आहे। त छा आहे कि अगरि हीउ मसइलो आहे त हिनखे ट्रीट कजे। त उनजे करे असां छा सोचियो आहे कि हिकिड़े चाइल्ड साइकोलॉजिस्ट सां ॻाल्हायो आहे ऐं असां उन्हनि सां हिकिड़ी वर्चुअल मीटिंग अरेंज कई आहे ऐं मां पंहिंजे फ्रेंड्स खे गॾु कयो आहे। हाणे फ़ाइदो इहो आहे कि केरु मिठी मां आहे, केरु उमरकोट मां आहे, त हू छा आहे कि अलॻि अलॻि स्कूल्स में वेंदा, त ईअं असांजो हिकिड़ो सर्किल कवर थींदो। ऐं इन जे करे मां पर्टिकुलरली इहो वर्क कयो आहे कि मां उन लाइ लिखियो आहे कि ॿार खे कीअं सम्झाइणो आहे ऐं हुनजे पेरेंट्स खे कीअं सम्झाइणो आहे। छो कि ॿार खे सम्झाइणु ऐं हुनजे ज़हन में का अहिड़ी ॻाल्हि ग़लति अची वञनि, हुन शइ खे मिसइंटरप्रेट करे वञनि, त उहो असां लाइ प्रॉब्लमेटिक आहे। इन करे असां पहिरीं चाइल्ड साइकोलॉजिस्ट सां मीटिंग अरेंज कई आहे। अच्छा, चाइल्ड साइकी जा इन बाबति किताब भरिया पिया आहिनि जी। छा अमली तौर ते अवां छा था कयो? ॾिसो, चाइल्ड साइकोलॉजिस्ट जा किताब भरियल पिया आहिनि ॾाढा, बट द थिंग इज़ कि हिकिड़े चाइल्ड साइकोलॉजिस्ट सां वर्चुअली मतिलबु डायरेक्टली कंसर्न करणु ऐं हुन खां पुछनि कि हिकिड़े हाणे मुंहिंजी फैमिली में को ॿार आहे त मां उनखे कीअं सम्झायां, त मां उनजे करे सिंपल वीडियोज़ जेके आहिनि न ॾिठियूं आहिनि। स्मार्ट वर्क इज़ बेटर। मां चाइल्ड साइकोलॉजी पढ़ां या इनखां बहितर न आहे कि मां 2-3 उन्हनि शयुनि खे रिसर्च करे थोरो ऑब्ज़र्व करे हिकिड़े चाइल्ड साइकोलॉजिस्ट खां पुछी करे कयां। त मूंखे इहो सम्झ में आयो कि चाइल्ड खे इहो न आहे ॿुधाइणो कि तव्हां सां छा छा थो थी सघे या तव्हां हीअं हुनखे डिडाइणो न आहे, हुनखे डेंजर ज़ोन्स ऑफ द बॉडी सम्झाइणा आहिनि। डेंजर ज़ोन्स ऑफ द बॉडी छा आहिनि? मूंखे अलहमदुलिल्लाह शुक्र आहे कि प्लेटफॉर्म मिलियो आहे, मां हिते ॻाल्हाए पई सघां हिन बारे में, छो कि मां हिनखे स्टडी कयो आहे त मां कॉन्फिडेंटली ॿुधाए थी सघां। त डेंजर ज़ोन्स ऑफ द बॉडी आहे कि जीअं ॿार खे चइबो न हैंड वॉश करणु खपनि, ॿार पुछंदो कि हैंड वॉश छो करणु खपनि, छो कि जर्म्स हूंदा आहिनि, बसि एतिरी सी ॻाल्हि हूंदो, ॿार खे करिणो पवंदो आहे। बसि ॿार खे एतिरो तव्हांखे सम्झाइणो आहे कि केरु तव्हांखे 4 डेंजर ज़ोन्स ते टच न करे। हिकिड़ो तव्हांखे चेस्ट ते, हिकिड़ो तव्हांखे लिप्स ते, हिकिड़ो तव्हांखे एरिया बिटवीन द लेग्स। अहिड़े एरियाज़ ते अगरि केरु अननोन टच करे थो, डॉक्टर जी प्रेज़ेंस में, डॉक्टर अगरि करे थो त उहो तव्हांजे इलाज लाइ करे थो, बट पुट उन टाइम तव्हांजा पेरेंट्स गॾु हुजणु खपनि। इन जे अलावा केरु टच करे थो ऐं तव्हां अनकंफर्टेबल फील था कयो, से द वर्ड नो, दैट इज़ इम्पॉर्टेंट। हुनखे नो चवणु, कॉन्फिडेंटली नो चवणु ऐं उन पर्सन वटि वञणु जेको ट्रस्ट वर्दी आहे, जेके उहो ॿुधाए थो सघे, उन वटि भॻिणो। चाइल्ड खे रुॻो एतिरो गाइड करणु ज़रूरी आहे। असांजी सोसाइटी में हीअ इम्पॉर्टेंट आहे। हिन ते असां हिकिड़ो वेबिनार बि कयो आहे। अच्छा, अवां व्लॉग बि लिखिया आहिनि, व्लॉग अवां जा व्लॉग्स कहिड़े मौज़ू ते आहिनि? व्लॉग न, मां पोएट्रीज़ लिखियूं आहिनि। अच्छा, हा। छा करे व्लॉग्स वीडियो ठाहियूं आहिनि? व्लॉग्स वीडियो न ठाहियूं आहिनि, मां वीडियो एडिटिंग कंदी आहियां। मतिलबु मां जेको आहे न एनिमेशन वीडियोज़ ठाहे थी सघां, प्रमोशनल वीडियोज़ ठाहे थी सघां या ईअं आहे, बट इन हिसाब सां मां को प्रोफेशनली वर्क न आहे कयो, बट मां पंहिंजी कंपनी लाइ हिकिड़ो प्रोफेशनल वर्क कयो आहे। उनजे अलावा मूंखे वीडियो एडिटिंग्स अचनि थियूं, हर तरह जूं इफेक्ट्स विझणु, ऐं जेके मां पंहिंजी पोएट्री कंदी आहियां उनजे बैकग्राउंड में बि जेको पिक्चराइज़ेशन कराईंदी आहियां, उहो मां पाण उनखे एडिट कंदी आहियां। त मां एज़ अ राइटर पोएट्री ई कंदी आहियां।
अच्छा इरिज तव्हांखे इहो थी चवणु चाहियां जेके हिन वक़्तु व्यूअर्स अव्हांखे ॾिसनि था ख़ासि तौर ते नौजवान उन्हनि खे को मैसेज ॾियणु चाहियो? मां नौजवाननि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदमि कि मुल्क में जेको आहे अपॉर्चुनिटीज़ जो वेट न कयो, अपॉर्चुनिटीज़ क्रिएट कयो। ऐं असांजो मसइलो ॿुधाए छा आहे, असां सर्वाइव कंदा आहियूं। असांखे पंहिंजो खाधो पीतो खपे, पंहिंजी मानी खपे, पंहिंजो पैसो खपे, लेकिन साम्हूं वारे खे नथा ॾिसूं कि हुनखे स्टेबल कीअं कयूं। तॾहिं ई दुनिया लॉस में वञे पई। बिल्कुलु दुनिया लॉस में इन करे थी वञे कि केरु ग़रीब आहे, मां हुनखे कुझु न थी ॾियां। अगरि मां हुनखे हिकिड़ो लफ़्ज़ बि सेखारियां थी या हिकिड़ी किताब ॾेई थी छॾियां, मां 1% चेंज आंदो। पर उहो असां नथा सोचूं। दिस इज़ कॉल्ड सस्टेनेबिलिटी। सस्टेनेबिलिटी इम्पॉर्टेंट आहे। असां स्टेबल कयूं था पाण खे, असां रोज़ सर्वाइव कयूं था, पर असां कंहिं ॿिए खे सस्टेनेबल नथा कयूं कि अहिड़ो इल्मु उनखे ॾेई छॾियूं कि उनखे सॼी ज़िंदगी कमु अचे। बिल्कुलु त इहो ज़रूरी आहे। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि अव्हां कई आहे। अच्छा गुलाम अली सुमरो साहब, अव्हां बि जेके ॻाल्हि कई पे त हिन अजरक जी जा हाणे जेका अजरकूं आहिनि, अजरक ठाहींदड़ केतिरे ख़ानदान आहिनि जो कोई कमु छॾनि पिया? छो? असुल कम जो सिस्टम इहो रहियो आहे त कमु छो घटिजे थो या माण्हू हिन में कम में घटि छो पिया अचनि, त हुननि खे वीचारनि खे सुख कोन्हनि। बिल्कुलु पहिरीं त इहा ई ॻाल्हि आहे त हुननि जे रोज़गार जो जेको मसइलो आहे त हुननि जी हुननि मां पूरा ई नथी थिए। अॼु महांगाईअ जो दौरु आहे, उहो अॻियां जो को वज़ीफ़ो वग़ैरह कोन थो मिले। ज़रूरी न आहे त हुकूमत ॾे, पर माना हिन अजरक खे उजागर करण जे लाइ हिन में कहिड़ियूं अहिड़ियूं इजादूं थियनि जंहिंसां माण्हुनि खे शौक़ु पैदा थिए। शौक़ु पैदा थिए। अल्हम्दुलिल्लाह हींअर माना जेको कमु अजरक जो आहे जो पहिरें दौर खां थोरो हींअर हले पियो, जो उन बि नेचुरल हिन कम खे नेचुरल लाइ सूटनि थोरो कम खे खयो आहे। जेके कुझु असांजा मिट रिश्तेदार या कमु करण वारा शागिर्द कुझु गुज़र कनि था। इहो बांधणी जो कमु जेको ॿुधायो त इहो बि त हिन जो ई हिसो आहे। ही बांधणे जो असां हिन में जिदत आंदी आहे। बिल्कुलु असुली ब्लाक हुअणु घुरिजे अहिड़ो, पर मूं नेचुरल सां गॾु हुनखे पोर बांधणे जो आणे हुनखे नई डायरेक्शन में आणे छॾियो। त इहा बि हिकिड़ी शइ अॻियां ॾिसण वारो मुतासिर थी उहा शइ वठंदो। जेॾी महिल हू ॿियो पाईंदो त उनखे 4 माण्हू ॾिसी ॿिया वठंदा, वरी 4 पाईंदा उन्हनि खे ॾिसी वरी 100 माण्हू वठंदा। त ईअं ई कमु हले थो। अच्छा हीअ जेको कमु आहे बांधणी वारो, उहो ख़वातीन में केतिरी मक़बूलियत वरिती आहे? हा, उहो असांजा जेके ॿचिड़ा आहिनि या घर वारा या आदियूं से त पंहिंजे घर जी मसरूफ़ियतनि में पूरियूं आहिनि, पर बाक़ी हीउ जेको कमु आहे न हिन जो ख़रीदार आयो आहे? हा बाक़ाइदे हले थो, अल्हम्दुलिल्लाह हले थो। इहे माण्हू वठनि था कमु शहरनि में फैशन जे सां बाक़ाइदे हिन जी माना सम्झो हले थो, पुछाप आहे ऐं वठनि बि था। ईअं कोन्हे जेका शइ हीअ प्रिंट मां तक़रीबन मक़बूल आहे हिन वक़्तु, छो जो अॼुकल्ह दौरु जेको आयो आहे सॼो व्हाट्सएप जी दुनिया। अच्छा गुलाम अली सुमरो साहब, अव्हां हिकु कारीगर आहियो, कारीगर जे ज़रिए ॾिसंदड़नि खे छा था चवणु चाहियो? आऊं हिकिड़ी इहा ॻाल्हि चवंदुसि त माना हर माइट पंहिंजे औलाद सां मुख़लिसीअ सां रहे, ऐं नंबर ॿियो हू हुनखे औलाद न पर दोस्त सम्झी हले। बिल्कुलु पोइ हुन जी दुनिया जेका आहे न सा हिते बि जन्नत थी वेंदसि। पर जे हुन पंहिंजो माइट वारो सिस्टम रखियो मुंहिंजो ज़ेर दस्त रहे त पोइ हुनजो घर सोढ़ो थी पवंदो। अच्छा अजरक साज़ीअ जे हवाले सां सरकार खां कहिड़ी मदद घुरंदो? असां सिर्फ़ु इहो चवंदा आहियूं जेके असांजो जेको बि छपाईअ जो डिपार्टमेंट रंगाईअ जो आहे न, इन में पहिरीं हिन जो मटीरियल जो असां सां सहकार वॾो कनि ऐं उन सां गॾु धुलाईअ जो सहकार वॾो कनि, पोइ बाक़ी कमु करण वारा असांजी हुन में महिनत वॾी आहे। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में गुलाम अली सुमरो साहब आयो, उन्हनि जी वॾी महिरबानी, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आयो। इरिज ज़हरा आई, इन्हनि जी वॾी महिरबानी, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आई। असांजो प्रोग्राम सुभाणे अव्हां सां वरी मुलाक़ात थींदी नए महिमान सां गॾु। अॼो कोई वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। पंहिंजी मेज़बान एनी मस्तूरी खे ॾींदा इजाज़त, पर वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत नग़मो आहे जेको अव्हां जी नज़र कयूं था। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा इरिज ज़हरा, सोशल जेके अव्हां कम आहिनि सोशल एक्टिविटी वारा, उहे कहिड़ा कहिड़ा कया आहिनि?
जी सोशल एक्टिविटी में चाइल्ड अब्यूज़ ते त रिसेंटली मां वर्क कयां पई, पर हाणे जून जुलाई अची वियो आहे, छोकी चाइल्ड अब्यूज़ ॾाढो सेंसिटिव टॉपिक आहे। अच्छा, उहो जो चाइल्ड अब्यूज़ जो कमु ॿुधायो, उहो कहिड़ो कमु आहे, जो तफ़सील सां ॿुधायो, छो जेके हिन वक़्तु असांखे व्यूअर्स जॉइन था कनि न, शायदि हिन कमु बाबति हू नथा सम्झनि। जी जी मां इन ॻाल्हि ते त मां पर्टिकुलरली इन करे ॻाल्हाइणु चाहींदमि ताकी सभु ॿुधनि, सभिनी खे हिन बारे में ख़बर पवे। छा आहे कि अॼुकल्ह सोसाइटी में हिनखे हिकिड़ो टैबू सम्झो थो वञे कि हीउ डिस्कस न कयो वञे। छा आहे कि जीअं बलोचिस्तान आहे ऐं इन एरियाज़ में इन जी अवेयरनेस नथी ॾेई वञे। जेको तव्हां इंसानु जेका आहे न बेस्ट जेको कमु करे सघे थो न, हू कंहिंखे इल्मु ॾियणु ऐं कंहिंखे आगाही ॾियणु आहे। त छा आहे कि अगरि हीउ मसइलो आहे त हिनखे ट्रीट कजे। त उनजे करे असां छा सोचियो आहे कि हिकिड़े चाइल्ड साइकोलॉजिस्ट सां ॻाल्हायो आहे ऐं असां उन्हनि सां हिकिड़ी वर्चुअल मीटिंग अरेंज कई आहे ऐं मां पंहिंजे फ्रेंड्स खे गॾु कयो आहे। हाणे फ़ाइदो इहो आहे कि केरु मिठी मां आहे, केरु उमरकोट मां आहे, त हू छा आहे कि अलॻि अलॻि स्कूल्स में वेंदा त ईअं असांजो हिकिड़ो सर्किल कवर थींदो। ऐं इन जे करे मां पर्टिकुलरली इहो वर्क कयो आहे कि मां उन लाइ लिखियो आहे कि ॿार खे कीअं सम्झाइणो आहे ऐं हुनजे पेरेंट्स खे कीअं सम्झाइणो आहे। छो कि ॿार खे सम्झाइणु ऐं हुनजे ज़हन में का अहिड़ी ॻाल्हि ग़लति अची वञनि, हुन शइ खे मिसइंटरप्रेट करे वञनि, त उहो असां लाइ प्रॉब्लमेटिक आहे। इन करे असां पहिरीं चाइल्ड साइकोलॉजिस्ट सां मीटिंग अरेंज कई आहे। अच्छा, चाइल्ड साइकी जा इन बाबति किताब भरिया पिया आहिनि, जी छा अमली तौर ते अवां छा था कयो? ॾिसो, चाइल्ड साइकोलॉजिस्ट जा किताब भरियल पिया आहिनि ॾाढा, बट द थिंग इज़ कि हिकिड़े चाइल्ड साइकोलॉजिस्ट सां वर्चुअली मतिलबु डायरेक्टली कंसर्न करणु ऐं हुन खां पुछनि कि हिकिड़े हाणे मुंहिंजी फैमिली में को ॿार आहे त मां उनखे कीअं सम्झायां, त मां उनजे करे सिंपल वीडियोज़ जेके आहिनि न ॾिठियूं आहिनि। स्मार्ट वर्क इज़ बेटर। मां चाइल्ड साइकोलॉजी पढ़ां या इनखां बहितर न आहे कि मां 2-3 उन्हनि शयुनि खे रिसर्च करे थोरो ऑब्ज़र्व करे हिकिड़े चाइल्ड साइकोलॉजिस्ट खां पुछी करे कयां। त मूंखे इहो सम्झ में आयो कि चाइल्ड खे इहो न आहे ॿुधाइणो कि तव्हां सां छा छा थो थी सघे या तव्हां हीअं हुनखे डिॼाइणो न आहे, हुनखे डेंजर ज़ोन्स ऑफ द बॉडी सम्झाइणा आहिनि। डेंजर ज़ोन्स ऑफ द बॉडी छा आहिनि? मूंखे अलहमदुलिल्लाह शुक्र आहे कि प्लेटफॉर्म मिलियो आहे, मां हिते ॻाल्हाए पई सघां हिन बारे में, छो कि मां हिनखे स्टडी कयो आहे त मां कॉन्फिडेंटली ॿुधाए थी सघां। त डेंजर ज़ोन्स ऑफ द बॉडी आहे कि जीअं ॿार खे चइबो न हैंड वॉश करणु खपनि, ॿार पुछंदो कि हैंड वॉश छो करणु खपनि, छो कि जर्म्स हूंदा आहिनि, बसि एतिरी सी ॻाल्हि हूंदो, ॿार खे करिणो पवंदो आहे। बसि ॿार खे एतिरो तव्हांखे सम्झाइणो आहे कि केरु तव्हांखे 4 डेंजर ज़ोन्स ते टच न करे। हिकिड़ो तव्हांखे चेस्ट ते, हिकिड़ो तव्हांखे लिप्स ते, हिकिड़ो तव्हांखे एरिया बिटवीन द लेग्स। अहिड़े एरियाज़ ते अगरि केरु अननोन टच करे थो, डॉक्टर जी प्रेज़ेंस में, डॉक्टर अगरि करे थो त उहो तव्हांजे इलाज लाइ करे थो, बट पुट उन टाइम तव्हांजा पेरेंट्स गॾु हुजणु खपनि। इन जे अलावा केरु टच करे थो ऐं तव्हां अनकंफर्टेबल फील था कयो, से द वर्ड नो, दैट इज़ इम्पॉर्टेंट। हुनखे नो चवणु, कॉन्फिडेंटली नो चवणु ऐं उन पर्सन वटि वञणु जेको ट्रस्ट वर्दी आहे, जेके उहो ॿुधाए थो सघे, उन वटि भॻिणो। चाइल्ड खे रुॻो एतिरो गाइड करणु ज़रूरी आहे। असांजी सोसाइटी में हीअ इम्पॉर्टेंट आहे। हिन ते असां हिकिड़ो वेबिनार बि कयो आहे। अच्छा, अवां व्लॉग बि लिखिया आहिनि, व्लॉग अवां जा व्लॉग्स कहिड़े मौज़ू ते आहिनि? व्लॉग न, मां पोएट्रीज़ लिखियूं आहिनि। अच्छा, हा, छा करे व्लॉग्स वीडियो ठाहियूं आहिनि? व्लॉग्स वीडियो न ठाहियूं आहिनि, मां वीडियो एडिटिंग कंदी आहियां। मतिलबु मां जेको आहे न एनिमेशन वीडियोज़ ठाहे थी सघां, प्रमोशनल वीडियोज़ ठाहे थी सघां या ईअं आहे, बट इन हिसाब सां मां को प्रोफेशनली वर्क न आहे कयो, बट मां पंहिंजी कंपनी लाइ हिकिड़ो प्रोफेशनल वर्क कयो आहे। उनजे अलावा मूंखे वीडियो एडिटिंग्स अचनि थियूं, हर तरह जूं इफेक्ट्स विझणु, ऐं जेके मां पंहिंजी पोएट्री कंदी आहियां उनजे बैकग्राउंड में बि जेको पिक्चराइज़ेशन कराईंदी आहियां, उहो मां पाण उनखे एडिट कंदी आहियां। त मां एज़ अ राइटर पोएट्री ई कंदी आहियां। अच्छा, तव्हांखे इहो थी चवणु चाहियां, जेके हिन वक़्तु व्यूअर्स अव्हांखे ॾिसनि था, ख़ासि तौर ते नौजवान, उन्हनि खे को मैसेज ॾियणु चाहियो? मां नौजवाननि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदमि कि मुल्क में जेको आहे अपॉर्चुनिटीज़ जो वेट न कयो, अपॉर्चुनिटीज़ क्रिएट कयो। ऐं असांजो मसइलो ॿुधाए छा आहे, असां सर्वाइव कंदा आहियूं। असांखे पंहिंजो खाधो पीतो खपे, पंहिंजी मानी खपे, पंहिंजो पैसो खपे, लेकिन साम्हूं वारे खे नथा ॾिसूं कि हुनखे स्टेबल कीअं कयूं। तॾहिं ई दुनिया लॉस में वञे पई। बिल्कुलु, दुनिया लॉस में इन करे थी वञे कि केरु ग़रीब आहे, मां हुनखे कुझु न थी ॾियां। अगरि मां हुनखे हिकिड़ो लफ़्ज़ बि सेखारियां थी या हिकिड़ी किताब ॾेई थी छॾियां, मां 1% चेंज आंदो, पर उहो असां नथा सोचूं। दिस इज़ कॉल्ड सस्टेनेबिलिटी। सस्टेनेबिलिटी इम्पॉर्टेंट आहे। असां स्टेबल कयूं था पाण खे, असां रोज़ सर्वाइव कयूं था, पर असां कंहिं ॿिए खे सस्टेनेबल नथा कयूं, कि अहिड़ो इल्मु उनखे ॾेई छॾियूं कि उनखे सॼी ज़िंदगी कमु अचे। बिल्कुलु, इहो ज़रूरी आहे। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि अव्हां कई आहे। अच्छा, गुलाम अली सुमरो साहब, अव्हां बि जेके ॻाल्हि कई पे त हिन अजरक जी जा हाणे जेका अजरकूं आहिनि,
अजरक ठाहींदड़ केतिरे ख़ानदान आहिनि जो कोई कमु छॾनि पिया? छो? असुल कम जो सिस्टम इहो रहियो आहे त कमु छो घटिजे थो या माण्हू हिन में कम में घटि छो पिया अचनि त हुननि खे वीचारनि खे सुख कोन्हनि। बिल्कुलु। पहिरीं त इहा ई ॻाल्हि आहे त हुननि जे रोज़गार जो जेको मसइलो आहे त हुननि जी हुननि मां पूरा ई नथी थिए। अॼु महांगाईअ जो दौरु आहे, उहो अॻियां जो को वज़ीफ़ो वग़ैरह कोन थो मिले। ज़रूरी न आहे त हुकूमत ॾे, पर माना हिन अजरक खे उजागर करण जे लाइ हिन में कहिड़ियूं अहिड़ियूं इजादूं थियनि जंहिंसां माण्हुनि खे शौक़ु पैदा थिए? शौक़ु पैदा थिए। अल्हम्दुलिल्लाह हींअर माना जेको कमु अजरक जो आहे जो पहिरें दौर खां थोरो हींअर हले पियो, जो उन बि नेचुरल हिन कम खे नेचुरल लाइ सूटनि थोरो कम खे खयो आहे। जेके कुझु असांजा मिट रिश्तेदार या कमु करण वारा शागिर्द कुझु गुज़र कनि था। इहो बांधणी जो कमु जेको ॿुधायो त इहो बि त हिन जो ई हिसो आहे। हीउ बांधणे जो असां हिन में जिदत आंदी आहे। बिल्कुलु। असुली ब्लाक हुअणु घुरिजे अहिड़ो, पर मूं नेचुरल सां गॾु हुनखे पोर बांधणे जो आणे हुनखे नई डायरेक्शन में आणे छॾियो त इहा बि हिकिड़ी शइ अॻियां ॾिसण वारो मुतासिर थी उहा शइ वठंदो। जेॾी महिल हू ॿियो पाईंदो त उनखे 4 माण्हू ॾिसी ॿिया वठंदा, वरी 4 पाईंदा उन्हनि खे ॾिसी वरी 100 माण्हू वठंदा। त ईअं ई कमु हले थो। अच्छा, हीउ जेको कमु आहे बांधणी वारो, उहो ख़वातीन में केतिरी मक़बूलियत वरिती आहे? हा, उहो असांजा जेके ॿचिड़ा आहिनि या घर वारा या दियूं से त पंहिंजे घर जी मसरूफ़ियतनि में पूरियूं आहिनि, पर बाक़ी हीउ जेको कमु आहे न हिन जो ख़रीदार आयो आहे? हा हा, बाक़ाइदे हले थो, अल्हम्दुलिल्लाह हले थो। इहे माण्हू वठनि था कमु शहरनि में फैशन जे सां बाक़ाइदे हिन जी माना सम्झो हले थो, पुछाप आहे ऐं वठनि बि था। ईअं कोन्हे जेका शइ हीअ प्रिंट मां तक़रीबन मक़बूल आहे हिन वक़्तु, छो जो अॼुकल्ह दौरु जेको आयो आहे सॼो व्हाट्सएप जी दुनिया। अच्छा, गुलाम अली सुमरो साहब, अव्हां हिकु कारीगर आहियो, कारीगर जे ज़रिए ॾिसंदड़नि खे छा था चवणु चाहियो? आऊं हिकिड़ी इहा ॻाल्हि चवंदुसि त माना हर माइट पंहिंजे औलाद सां मुख़लिसीअ सां रहे ऐं नंबर ॿियो हू हुनखे औलाद न पर दोस्त सम्झी हले। बिल्कुलु। पोइ हुन जी दुनिया जेका आहे न सा हिते बि जन्नत थी वेंदी हुअसि। पर जे हुन पंहिंजो माइट वारो सिस्टम रखियो, मुंहिंजो ज़ेर दस्त रहे, त पोइ हुनजो घर सोढ़ो थी पवंदो। अच्छा, अजरक साज़ीअ जे हवाले सां सरकार खां कहिड़ी मदद घुरंदो? असां सिर्फ़ु इहो चवंदा आहियूं जेके असांजो जेको बि छपाईअ जो डिपार्टमेंट रंगाईअ जो आहे न, इन में पहिरीं हिन जो मटीरियल जो असां सां सहकार वॾो कनि ऐं उन सां गॾु धुलाईअ जो सहकार वॾो कनि, पोइ बाक़ी कमु करण वारा असांजी हुन में महिनत वॾी आहे। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में गुलाम अली सुमरो साहब आयो, उन्हनि जी वॾी महिरबानी, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आयो। इरिज ज़हरा आई, इन्हनि जी वॾी महिरबानी, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आई। असांजो प्रोग्राम सुभाणे अवां सां वरी मुलाक़ात थींदी नए महिमान सां गॾु। अॼोको वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। पंहिंजी मेज़बान एनी मस्तूरी खे ॾींदा इजाज़त, पर वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत नग़मो आहे जेको अव्हां जी नज़र कयूं था।